भिरा रोड ऐं भरपासे जे इलाइक़नि में चोरियुनि ऐं फुरनि जो आज़ार न घटिजी सघियो। गुज़िरियल राति रेलवे स्टेशन रोड ते हक़बाऊ कॉलोनी में वाक़िअ मुख़्तलिफ़ मशरूबात जे डिस्ट्रीब्यूटर मुर्तज़ा एंड ब्रादर्स जे दुकान जा नामालूम चोर ताला तोड़े लखे रुपया रोक रक़म, चेकबुक ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे फ़रार थी विया, जॾहिं त साॻी राति रेतीपाड़े जे रहवासी प्राइमरी स्कूल जो उस्ताद जावेद कुरैशी जे घर अॻियां बीठल मोटरसाइकिल नामालूम चोर काहे फ़रार थी विया। ॿिए पासे फुरनि ऐं चोरियुनि ख़िलाफ़ अॻूणे वाइस चेयरमैन अज़ीज़ुल्लाह चौहान मुर्तज़ा चौहान ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्त एहतिजाज कंदे चयो त गुज़िरियल राति नामालूम चोर दुकान जा ताला तोड़े 12 लख खां वधीक रोक रक़म, चेकबुक ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि। हुननि जो त पुलिस अघूर निंड सुतल आहे ऐं माण्हुनि जी जान ऐं माल जे तहफ़्फ़ुज़ करण में मुकमल नाकाम बणियल आहे। हुननि चेताव ॾिनो त 2 ॾींहं अंदरि चोरी थियल रोक रक़म ऐं सामान वापसि न करायो त दुकानदार एसोसिएशन बाज़ार शहर में शटरबंद हड़ताल करे थाणे आॾो धरणो हंयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।